सनराइज़ प्राइमरी स्कूल बस स्टैंड राणीपुर ॾाढो ज़बरदस्त इन थियण सां ई गुलाब जा गुल ऐं उन्हनि जो भलीकार। पर मसइलो इहो आहे त जंहिं स्कूल में एंट्रेंस ते ई गुलनि सां भलीकार हुजे, तव्हां सम्झी सघो था त हुनजो एनवायरमेंट कहिड़ो हूंदो। कुझु हुन जा मसइला हुआ जेके हिननि मूंखे दावत ॾिनी साईं मल्हा साहिब हिते हेडमास्टर। सो उन हिसाब में अॼु मां तव्हांखे स्कूल जी विज़िट कराईंदुमि ऐं स्कूल जेको आहे उहो हीअ आहे जंहिंजो सेमिस कोड बि 4150 893 ऐं हिते सहूलियतूं तव्हांखे मां ॾेखारींदुमि। 550 ॿार हिते दाख़िल आहिनि, 550 ॿार हिते दाख़िल आहिनि ऐं हिननि खे का बि बेंच बि न आहे। हीअ जेको आहे सो प्राइमरी सेक्शन जा ॿार आहिनि। अस्सलाम वालेकुम। कहिड़ो क्लास आहे साईं? हे क्लास 2 आहे। घणा ॿार दाख़िल आहिनि साईं? 50 ॿार हिन में दाख़िल आहिनि ऐं 4 करोड़नि में हीअ बिल्डिंग ठही आहे जेका वर्ल्ड बैंक USAID जे थ्रू आहे। ऐं उन खां पोइ पर सिंध सरकार ऐं जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि जे तरफ़ां हिननि खे कंहिं बि क़िस्म जे फर्नीचर जी का सपोर्ट न आहे। ॿार घरां रलियूं खणी फर्श ते वेही पढ़ी रहिया आहिनि। हीअ गवर्नमेंट जो स्कूल आहे ऐं हीअ क्लास एनवायरमेंट आहे ऐं सरकार ॿिए दर्जे जो क्लास 50 ॿार पर कंहिं बि क़िस्म जो फर्नीचर न। अफ़सोस हिन सिंध सरकार ते, पीपुल्स पार्टी जे माण्हुनि ते त हीअ ॾिसो था ॿिए दर्जे जो क्लास ऐं ॿार जेके वेठा आहिनि पर बग़ैर हुनजे ऐं हिकिड़ो ॾुख आहे थी ऐं हिकिड़ो जेको आहे सो तमामु दर्दनाक अलमियूं ऐं हिन सिंध जी क़ौम जी तबाही। सो हीअ जो क्लास आहे असांखे ॾिसंदा हिते बि अस्सलाम वालेकुम। हीअ जेको आहे असांजो क्लास जो सादर कहिड़ो क्लास आहे?